ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजी आत्मा जो शरीर निरोगी आहे। बाबा खे यादि करे त मुंहिंजी आत्मा जो ये शरीर एकदम निरोगी तंदुरुस्त। मां आत्मा सब टेंशन सां मुक्त आत्मा आहियां। कोई बि मन में ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। हिन देह जे संबंध जो बि संबंधी आहिनि। पदार्थ वस्तु वैभव धन संपत्ति जंहिंजी बि टेंशन आहे सभु बाबा खे ॾेई छॾो। मां आत्मा सब टेंशन सां मुक्त आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि दुनिया में कई प्रकार जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। तव्हां जेतिरो माण्हुनि सां मिलंदव न, जेतिरो माण्हुनि जे संपर्क में ईंदव, जेतिरो माण्हुनि जे जीवन खे ॾिसंदव न, ओतिरो असांजी इच्छायूं वधंदी वेंदियूं। है न। पोइ असां वटि जो हूंदो आहे न, असां हुन ते ध्यानु ई न ॾींदा। असां ॿियनि जी जीवन खे ॾिसी करे ईअं ई सोचंदा आहियूं असां बि ईअं करूं, इहे बि ईअं था करनि, असां बि ईअं करूं, असां वटि बि इहो हुजे, मुंहिंजो पति बि अहिड़ो हुजे, मुंहिंजी माउ बि अहिड़ी हुजे, मुंहिंजा ॿार बि अहिड़ा हुजनि, मुंहिंजा भाउर बि अहिड़ा हुजनि, मुंहिंजो संबंधी बि अहिड़ा हुजनि। त माण्हू हर हिक खे ॾिसी करे हुनजी इच्छा थींदी आहे। हिन दुनिया में माण्हू जेको आहे न, छो जे हर हिक वटि कुझु न कुझु कमी आहे। कंहिंजे संबंधनि में खिटपिट आहे त कंहिंजो संबंधी ठही करे रहंदा आहिनि। कंहिं वटि पैसो आहे त कंहिं वटि पैसो न आहे। कंहिंजो शरीर ठीकु आहे त कंहिंजो शरीर ठीकु न आहे। कंहिंजा ॿार सुठा आहिनि त कंहिंजा ॿार में कोई न कोई कमी कमज़ोरी आहे। न त छा थींदो आहे, माण्हू कंहिंसां मिलंदो है न, कंहिं वटि धन जास्ती आहे, कंहिं वटि छा जास्ती आहे, कंहिंजो पति आहे, कंहिंजो पति न आहे, कंहिंजो पुटु आहे, कंहिंजो पुटु न आहे, कंहिंजी धीउ आहे, कंहिंजी धीउ न आहे। त माण्हुनि खे उन्हनि खे ॾिसी न इच्छा थींदी आहे। चवंदा आहियूं न, इच्छा ई जीवन में सभिनि खां ख़राब चीज आहे। असां अहिड़ी इच्छा छो रखूं? हा ठीकु आहे, कंहिंजो छा आहे त आहे, लेकिन मूं वटि छा आहे न। अगरि तव्हांखे लॻे थो हुन वटि इहो आहे त हुन समय सोचंदो हुन वटि छा न आहे, मूं वटि छा आहे। त इहे असांखे न अभ्यास करणो पवंदो, हिकदमि सां न ईंदो आहे। भई ॿुधण वक़्तु त सम्झ में अची वेंदो आहे, मां इंसानु सम्झी बि वेंदो आहे, लेकिन असांखे एकांत में रोज़ ख़ुदि खे चेक करणो खपे कि मां मुंहिंजे जीवन में जे कारण दुख ईंदो आहे, जे आदत जे कारण मूंखे दुख थींदो आहे, मुंहिंजी कहिड़ी आदत ख़राबु आहे कि मां ॿियनि खे ॾिसी करे रीस कंदी आहियां, ॿियनि खे ॾिसी करे मूंखे इच्छा थींदी आहे। ऑब्वियसली सभिनि जी थींदी आहे, न थींदी आहे, थींदी आहे, लेकिन असांखे पंहिंजी हिन इच्छा खे चेंज करिणो आहे। न त छा थींदो कि असां वटि जो आहे असां हुनखे
सुठी रीति यूज़ न करे सघंदासीं असां हुन इच्छा जे कारण पंहिंजी सभु बाक़ी जो बि कुझु सुठो हूंदो आहे न हुनखे गवाए ॾींदा आहिनि, है न। पर कंहिंजो पति सुठो न आहे, कमाईंदो न आहे, लेकिन उनजे जीवन में ॿी ॻाल्हि आहे, मतिलबु हुन वटि धन संपत्ति आहे, चलो पति सुठो न आहे लेकिन धन संपत्ति आहे, लेकिन ॿिए जो पति सुठो आहे लेकिन एॾो धन कोन अथनि, त चलो तव्हां हिन में ख़ुशि रहो की मूंखे चलो छा पतो तव्हांखे पति खां ज्यादा धन जी इच्छा हुजे, न ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं कंहिंखे, लेकिन उहो पति सुठो न हुजे त माण्हू सोचंदा आहिनि हाणे मैंने पैसे खे बि छा करा, लेकिन पहिरियों पति सुठो हुयो हुन समय तव्हां पैसो पैसो करो पिया त हाणे पैसो मिली वियो लेकिन पति ठीकु न आहे त असां छा करूं हाणे, हिन करे न जंहिं समय तव्हां वटि जो आहे न हुनजी वैल्यू रखो, छोजी समय बीहंदो न आहे, समय फिरंदो रहंदो है न, समय अॻियां हलंदो रहंदो आहे, पोइ ऐं असांजे संकल्प सां ई असांजो जीवन हूंदो, ॿिए असां कंहिंखे बि दोषी न ठहिराए सघंदा आहियूं, जेको असांजा संकल्प हूंदा आहिनि न हुन अनुसार ई असांजो जीवन हूंदो आहे, असां कंहिंखे बि दोष न ॾेई सघंदा आहियूं कि हिन जे कारण इहो थियो, है न, असां कंहिंखे बि न चई सघंदा आहियूं कि हिन जे कारण इहो थियो। सभु म्यूट बटन, कंहिंजो फोन अचे त हेॾा कट करे छॾिजो। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो असांजे संकल्प सां ई असांजो जीवन आहे, कंहिंजे बि कारण असांजे जीवन में कुझु गड़बड़ी न थींदी आहे, हिन करे जो समय तव्हां वटि जो बि आहे न त हुनजी वैल्यू रखणु सिखो, हुनजी वैल्यू अगरि असां न रखंदासीं न त समय अॻियां हलंदो वेंदो, पोइ असांखे पोइ लॻंदो आहे कि अरे मां त इहे करे छॾियो, त बाबा असांखे चवनि था कि हिन करे न जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि मूं वटि जो आहे जहिड़ो बि आहे उनखे सदा यादि रखो, हा, पोइ कॾहिं बि तव्हांखे कंहिंसां कुझु रीस थिए न त हुन समय यादि कजो मूं वटि त इहो आहे, मां हिन करे ॾाढी ख़ुशि आहियां, है न, भले तव्हां वटि कुझु बि ॿियो सुठो न हुजे लेकिन हिकु ॻाल्हि तव्हांखे ॾाढी सुठी लॻंदी आहे पंहिंजे जीवन में, है न, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, चाहे तव्हांजो पुटु सुठो आहे, चाहे तव्हांजी माउ पीउ सुठो आहे, चाहे तव्हांजा पति पत्नी सुठा आहिनि, पति या पति पत्नी सुठी आहे, या तव्हांजी नुंहुं सुठी आहे, तव्हांखे पैसो आहे या तव्हांजो शरीर ठीकु रहंदो आहे, उहा हिकु ॻाल्हि हमेशह यादि, या तव्हांजो भॻवान सां ॿुधी सुठो लॻी वेंदो आहे, भॻवान सां मन ज्यादा सुठो लॻी वेंदो आहे, त उहा हिकु ॻाल्हि असांखे सदा यादि रखणी खपे, छा यादि रखणी आहे कि मूंखे हीअ सुठी चीज है न, अगरि कंहिंखे कॾहिं बि बीमारी न थींदी आहे, हुनजो शरीर तंदुरुस्त रहंदो आहे, त सदा यादि रखो कोई ॻाल्हि कोन्हे, मूंखे इहो त मिलियो आहे न कम से कम, असां ईअं न चई सघंदा भॻवान मूंखे इहो ॾिनो, कई माण्हू चवंदा आहिनि चलो भॻवान मूंखे शरीर त तंदुरुस्त ॾिनो अथई, उहो बि तव्हांजे कर्म अनुसार छा थींदो आहे, अगरि असां कंहिंजी बीमारी में मदद कंदा आहियूं न हिन जन्म में, अगरि तव्हां कंहिं बीमार व्यक्ति जी मदद कई, चाहे तन सां, चाहे मन सां, चाहे धन सां, त तव्हांखे ॿिए जन्म में शरीर तंदुरुस्त मिलंदो, जेका माण्हू सम्झो हिन जन्म में जंहिं वटि पैसो आहे, अगरि हुन हॉस्पिटल खोले या हॉस्पिटल में कोई मशीन दान कयईं या कोई बि चीज सां हॉस्पिटल में मदद कयईं जंहिंसां मरीजनि जी मदद थिए, या सम्झो तव्हांजो कोई संबंधी बीमार आहे, तव्हां वटि पैसा आहिनि त अगरि हुनखे पैसनि सां मदद कयो, या तव्हां हुननि जी तन सां सेवा कई कि तव्हां वटि समय आहे त हुननि जी सेवा, उहो जिते सम्झो हॉस्पिटल में वेठो आहे त तव्हां उते वञी हुनजी मदद करो, है न, अगरि तव्हांखे टाइम आहे त इहा बि सेवा थींदी आहे न, हिन सां असांखे छा पुण्य जो फल जमा थींदो आहे, हिन सां असांजो शरीर तंदुरुस्त रहंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जो हिसाबु आहे, ईअं ई न असां वटि कोई फ्री टाइम आहे छा असां हुन सां गॾु हुनजी सेवा करूं वञूं,
न हिन जो बि पुण्य जमा थींदो। चलो करो था हुनजे लाइ रोज़ प्रार्थना करो त इहा मन सां सेवा थी वेंदी कि भई हुन आत्मा जो शरीर जल्दी ठीक थी वञे। त हिन सां असांखे इन जन्म में बि मदद मिलंदी आहे ऐं ॿिए जन्म में बि असांखे तंदुरुस्त शरीर मिलंदो। अगरि असां वटि पैसो आहे, असां कंहिंखे पढ़ाई लिखाई में मदद कई, अगरि असां स्कूल खोलियो या कंहिंखे पढ़ायो, त अॼुकल्ह माण्हुनि खे ॾाढो फ्री टाइम आहे, है न? अगरि चाहिनि त पंहिंजे ॿारनि खे कॾहिं ट्यूशन ई न मोकिलनि, ख़ुदि वेही वेही पढ़ाइनि उन्हनि। कंहिंखे असां पढ़ाई जी बि शिक्षा ॾींदा आहियूं न, अगरि कंहिंखे पढ़ाईंदा बि आहियूं त हुन सां बि पुण्य जमा थींदो आहे। त असांखे ॿिए जन्म में असांजो दिमाग़ सुठो हूंदो आहे, हूंदो आहे न कंहिं कंहिं ॿार जो दिमाग़ सुठो हूंदो आहे, है न? त उहो पढ़ाई लिखाई में अॻियां हूंदो आहे त माण्हू चईंदा आहिनि अरे हिनजो त ॿारु ॾाढो सुठो पढ़े थो, मुंहिंजो त पढ़ंदो ई न आहे। त कई बार इहो बि थींदो आहे कि हुन पिछले जन्मनि में ॿिए खे शिक्षा ॾिनी अथई त हुनजी दुआयूं हुनखे मिलंदियूं आहिनि। कई बार माण्हुनि वटि हिन जन्म में पैसो हूंदो आहे न, त पैसो आहे त असां ख़ुदि जे लाइ छो वेस्ट करो। अगरि असां करे सघंदा आहियूं त कंहिंखे तव्हां या के ज्यादा पैसो आहे त नंढो सो स्कूल खोलो, कम पैसो आहे त स्कूल में कुझु फैसिलिटी ॾेई छॾो, या के पंहिंजे संबंधी खे पढ़ाई लिखाई में पैसो खपे त हुनजी मदद करो, या न करे सघंदा आहियो त ख़ुदि ई पढ़ायो वेही। न ॾाढा ॿार हूंदा आहिनि जेका पढ़ियल लिखियल न हूंदा आहिनि, न ग़रीब जा केॾा ॿार आहिनि जेके पैसा न ॾेई सघंदा आहिनि त चलो असां हुननि खे 1 घंटो 2 घंटो पढ़ाए छॾूं त हिन सां बि दुआयूं मिलंदियूं। हर हिक जो हिसाबु हूंदो आहे। ॾिसो अगरि असां कंहिंखे कहिड़े बि रीति सुख ॾींदा आहियूं न त असांखे उहो सुख जीअं दुआनि में मिली वेंदो आहे, पोइ असांखे ॿिए जन्म में उहो सहज मिलंदो। अगरि कंहिंजो असां घरु ठाहींदासीं, अॼुकल्ह घर बिगाड़ण में माण्हू अॻियां रहंदा आहिनि, लेकिन अगरि असां कंहिंजो घर ठाहींदासीं त हुनजी दुआयूं मिलंदियूं आहिनि। हिन सां असांजो बि घर ठहियलु हूंदो आहे न। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि पुण्य जो खातो जमा हुजणो खपे, तॾहिं त असां जीवन में सदा अॻियां वधी सघंदा आहियूं न। त हीअ ॻाल्हि असांखे सम्झणो खपे। अॼुकल्ह माण्हू न मदद करण में, सेवा करण में पुठियां हटंदा आहिनि। बराबरि डपु बि आहे, अॼुकल्ह माण्हू उल्टो सुल्टो बि असांखे फसाए छॾंदा आहिनि। लेकिन जाते बि अगरि असां नथा करे सघूं त कम से कम असां मन सां हुननि जे लाइ दुआ त करे सघंदा आहियूं। हिन समय मन खे बिज़ी रखणु ॾाढो ज़रूरी आहे, छो जो हिन समय मन में फालतू वीचार ॾाढा ईंदा आहिनि, है न? हिन समय छो जी माण्हू एॾो कम में बिज़ी न हूंदो आहे त दिमाग़ हेॾे होॾे भटकंदो आहे। अब सोचो असां सुबुह खां राति ताईं अगरि कम में बिज़ी आहियूं, हीअं न सिर्फ़ु हथ पेरनि सां, असांजो दिमाग़ बि हुन में लॻल हुजे त असां शरीर सां बि तंदुरुस्त त दिमाग़ सां बि तंदुरुस्त रहींदा। इन दुनिया में सभिनि खां भाग्यशाली केरु आहे, है न? सभिनि खां भाग्यशाली उहो आहे जंहिंजो तन तंदुरुस्त हुजे, जंहिंजो मन सदा ख़ुशि हुजे, जंहिं वटि धन जी बि सुठो हुजे, मतिलबु रहण खाइण साधारण रीति जीवन जी सघे। जास्ती हुजे त ठीकु आहे, न हुजे त चलो साधारण त हुजे। जेका संबंध संपर्क में सभिनि सां मिली जुली करे रहंदा आहिनि, जंहिंजा संबंध सुठा आहिनि, ॿियनि जे संपर्क में ईंदे उहे ॿियनि खे सुख ॾींदा आहिनि, है न? हू माण्हू अगरि इहे 5 ई चीजूं असांजे जीवन में आहिनि त सम्झो असांजो भाग्य सुठो आहे। त बाबा चईंदा आहिनि लेकिन हिन समय माण्हू सभिनि खां ज्यादा भाग्यशाली कंहिंखे सम्झंदो, जंहिं वटि पैसो ज्यादा हुजे। माण्हू पहिरियों पैसो ॾिसंदो आहे कि अच्छा हिन वटि पैसो आहे मतिलबु जीवन सुठो अथसि, है न? लेकिन इहे न ॾिसंदा आहिनि पैसो त आहे लेकिन उहो सदा बीमार ई रहंदो, हुनजो शरीर तंदुरुस्त न आहे। पैसो त आहे लेकिन मन सदा अशांत रहंदो अथसि। पैसो त आहे लेकिन संबंधनि में कड़वाहट आहे। पैसो त आहे लेकिन कंहिंसां मिली जुली करे न रही सघंदो आहे,
कंहिंजे संपर्क में हुनजो सुठो कनेक्शन आहे न। त माण्हू हिन समय हिक चीज खे ॾिसनि था। अॼु माण्हू शादी बि कराईंदा त पहिरियों ॾिसंदा पैसो आहे हिन वटि, मुंहिंजी धीअ खे पाले सघंदो। पैसो वारो हूंदो त कहिड़ो बि ॿार हुजे, भले पींदो खाईंदो हुजे न, चईंदो चलो उहो त ठीकु थी वेंदो, पैसो त आहे न। पोइ परिणाम छा थींदो आहे कि छोरी वटि अंत ताईं पैसो त रहंदो आहे, लेकिन संबंधनि जो सुख त न मिलंदो आहे न। उहो जेको सुख खपे उहो त न मिलंदो आहे। पैसो 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 ई थोरी हूंदो आहे। त बाबा चवनि था भाग्यशाली ठहिण लाइ इहे 5 ई चीजूं हुजणी खपनि असांजे जीवन में। त असांखे इहो चेक करिणो आहे। जीवन में सिर्फ़ु पैसो ई कुझु न हूंदो आहे। पहिरियों त असांजो शरीर तंदुरुस्त हूंदो त हुन पैसे सां सुख बि वठी सघंदासीं। अॼु माण्हू चईंदा आहिनि हुनखे ॾाढो बीमार रहंदो आहे, चलो पैसो त अथसि, इलाज कराए थो, लेकिन जीवन में सुख त नथो वठी सघे न। तंहिंखां सुठो असां अहिड़ा कर्म करो ई छो। अॼु माण्हू इहे ई थो करे न, इहे नथो सोचे कि मां पैसे जे पुठियां एॾो कुझु करां थो, लेकिन पुण्य जो खातो त जरा बि जमा न आहे। दुआनि जो खातो त जरा बि जमा न आहे। पैसो त आहे, पोइ छा थींदो आहे हिन जन्म में या ॿिए जन्म में, पोइ असांखे पोइ वही बीमारी दुख परेशानी थींदी रहंदी आहे। त इहे हिसाब किताब असांखे सम्झणो आहे जीवन में। सिर्फ़ु ईअं ई असांखे जीवन न जीअणो आहे। असांखे कर्मनि जी गति खे बि ध्यान में रखी करे जीवन जींदासीं न, त असांजे जीवन में सुख शांती ख़ुशी ईंदी। अगरि असां कर्मनि जी गति खे नथा सम्झूं, जीअं आहियो हूअं आहियो हलूं था, जो आहियो जीअं आहियो ॻाल्हायूं था, जीअं आहियो जो आहियो सोचूं था, त असांजे जीवन में पुण्य जो खातो जमा न थींदो आहे। त असांखे पोइ फल बि न मिलंदो। हिन जे पुण्य जे खाते खे कीअं जमा कबो आहे, कर्मनि जी गुही गति जो ज्ञान भॻवान ई अची करे हिन सृष्टि ते हाणे अची करे ॾींदा आहिनि कि कर्मनि जी गति छा थींदी आहे। इन करे रोज़ राति चेक कंदा करो मां सॼो ॾींहुं छा सोचियो, छा ॻाल्हायो, छा कर्म कयो। जीवन में अगरि असांखे सदा चेक करणो खपे। ऐं तव्हां वटि जो आहे न हुनखे जीवन में जीअण में बिज़ी रहो। देखा देखी में न वञो। ॾिसो था 10 माण्हुनि सां मिलंदव, 10 माण्हू अलॻि अलॻि रीति जीवन में जींदा। कंहिं वटि छा आहे, कंहिं वटि छा आहे, कंहिं वटि छा आहे, कंहिं वटि छा आहे। अगरि तव्हां सोचो मां इन्हनि रीति रवां, मां बि इन्हनि जीअं करां, मुंहिंजा ॿार बि इन्हनि जीअं करनि, न त अगरि तव्हां हुन ई महिनत में रहंदव, लेकिन हुन रीति करण लाइ तव्हांजा ॿार बि हूअं हलनि, तव्हांजो पति बि हूअं हले, तव्हांजा घर वारा बि हूअं हलनि, तॾहिं त तव्हां हूअं करे सघंदा आहियो न। अगरि तव्हांजे ॿारनि जी इच्छा बि आहे, तव्हांजे पति जी इच्छा बि आहे, तव्हांजे फलाणे जी इच्छा बि आहे, लेकिन त सभिनि जी असांखे इच्छायूं ॾिसी करे हलणो आहे, न कि ॿियनि खे ॾिसी करे हलणो है न, बरोबरु। लेकिन तव्हां दुनिया में ॾिसो माण्हू भले छा छा करनि था, छा नथा करनि, लेकिन असांखे पंहिंजे हिसाब सां असांजे घर में जेका माण्हू रहंदा आहिनि उन्हनि जी छा विशेषता आहे, उन्हनि खे जीवन में छा सुठो लॻंदो आहे, उहो कीअं जीवन में हलणु चाहींदा आहिनि, असांखे सभिनि खे साथ वठी हलणो। ईअं न असां सोचूं फलानी ईअं थी करे त मां बि ईअं करां, है न। पोइ तव्हां घर में चिक चिक करो, खिट खिट करो, पोइ आख़िरकार माण्हू छा थी वेंदो, अलॻि थी वेंदो आहे। अगरि पत्नी ज़िद ते अड़ी वई या पति ज़िद ते अड़ी वियो कि न ईअं ई कंदो, ऐं ॿार या पत्नी या पति न मञे, त माण्हू छा कंदा आहिनि, पोइ धीरे धीरे संबंधनि में खटास अची वेंदी आहे, दूरी थी वेंदी आहे। त हिन करे असांखे केतिरे बोझ न विझणो आहे। तव्हां ॾिसो भले बाज़ार में इहा चीज आई आहे, चलो हिनखे ट्राई करिणो आहे, लेकिन असांखे सभिनि खे ॾिसी करे उहा चीज वठणी आहे न। या त तव्हां ई वठी करे खाओ, न अगरि सभिनि खे नथी वणे त तव्हां ई वठी करे खाओ। हिन जो मतिलबु इहो थोरी कि मां इहे ई ठाहींदमि बसि,
ॿियो कुझु ठाहींदमि ई न, है न। चलो पति त वीचारो सोचदो इहे नथी मञे त मां ॿाहिरां ई लिकी खाई ईंदो, पोइ ॿार छा कंदा? ॿार हेॾे होॾे माण्हुनि वटि वञी करे खाई ईंदा। त इहे असांखे सोचणो खपे, ईअं न इहे ई ठहींदो, मां ॿिया माण्हू चवनि था न ईअं न एतिरी, कई बार न भई जेके खाइण जी आदत हूंदी आहे हाणे हुननि जे पेट में शुरू खां माउ पीउ हिराए छॾियो आहे, लेकिन नुंहुं अची चए न इहो ई खाइणो, एतिरो ई खाइणो, त इहे ठीकु थोरी आहे। हुननि खे त बुख लॻंदी न भई, न त बाबा असांखे ईअं ई सेखारींदा आहिनि कि केतिरे बि असां पंहिंजी उहा थोपड़ी न आहे, तव्हां पंहिंजी राय ॾियो। ईअं न चइणो की तव्हांखे ईअं ई हलणो आहे, तव्हां पंहिंजी राय ॾियो। छो की छा थींदो आहे न त न पोइ ॿार हेॾे होॾे कंहिंजे कनेक्शन में अची करे पोइ हुननि वटि खाई पी ईंदा आहिनि, ऐं पति ॿाहिरां खाई ईंदो, ॿार थोरा वॾा थींदा पोइ त हुननि खे पैसा मिली वेंदा आहिनि, पर नंढा ॿार काॾे वञनि। त थोरो असांखे सोचे सम्झी करे जीवन जीअणो आहे। ऐं थोरो बाबा असांखे चवंदा आहिनि कि जो तव्हांजे आस पास भई तव्हां गृहस्थी था हलायो, है न, त थोरो तव्हांखे पंहिंजे आस पास वारे माण्हुनि सां बि राय सलाह वठणी खपे, जो अॼुकल्ह माण्हू वठणु पसंदि न कंदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि असां जो करूं था हूअं ई थींदो, ईअं त न थींदो, है न। दुनिया कोई ॿिनि टिनि सां थोरी ठहींदी आहे। चलो ठीकु आहे, तव्हां कोई पंथ पकड़ियो अथव त हुननि जे हिसाब सां हलणो, लेकिन हुनजे हिसाब सां बि कॾहिं हली सघंदा आहियूं जॾहिं तव्हांजो पूरो परिवार हुनजे हिसाब सां हले। ज़ाल चए मां त हिन जे हिसाब सां हलंदमि, पति चए मां त ईअं कंदमि, ॿार चवनि मां त ईअं कंदमि। त हिन करे बाबा हिन करे न शादी बि सोचे सम्झी, अॼुकल्ह माण्हू फटाफट ॿारनि जी शादी त कराइनि था, लेकिन ॿारनि खे एतिरो अकुल बि सेखारिणो खपे कि शादी खां पोइ छा छा करिणो पवंदो आहे। पहिरियों खां ई हुननि जी अॼुकल्ह छोरा छोरी सॼो ॾींहुं पढ़ण में लॻी विया आहिनि, पोइ थोरो ई एज वॾी थिए थी, अञा जॉब ई करनि था, कुझु सिखनि नथा न, पोइ हिनजे कारण पोइ ॾिसो माण्हू केॾो दुखी था थियनि। पोइ अगरि बिना सिखाए पढ़ाए सिखाए घर गृहस्थी कीअं हलाइबी आहे, त छोरी छोरी जी शादी करे छॾी, हुन खां पोइ कुझु मञनि न त बोझ केॾो चढ़ंदो आहे, है न। अगरि ससुराल वारा भक्ति में हिन में ॾाढा गुसियल आहिनि, हाणे छोरो छोरी पढ़ी लिखी करे जॉब करे शादी कनि, उहो कुझु मञनि ई नथा, त हर ससु थोरी छुटी ॾींदी आहे। पोइ हुननि जी बदुआ बि लॻी वेंदी आहे कॾहिं कॾहिं ॿारनि खे कि करे नथो, हीअं कंदा हीअं कंदा, मुंहिंजो नथो चयो मञनि, ख़ुशि न रहंदा, है न। या कई बार त हूंदा आहिनि चलो ठीकु आहे जो आहे ठीकु आहे, नथा मञनि त, लेकिन बाबा चवनि था दुनिया वारा बि न छॾंदा आहिनि। इन करे अंध धुंध में ॿारनि जी शादी न करायो, पहिरियों हुननि खे असांखे घर में छा थींदो आहे इहे बि ॿारनि खे सेखारिणो खपे। न त जेका ही रीति रस्म करूं था इहे छॾे ॾियो, भई अॼुकल्ह जी जनरेशन नथी करे त छॾे ॾियो, छुटी ॾियो। छो जी पोइ अॻियां पुठियां माण्हुनि खे ॾाढो परेशान थियणो पवंदो, न कोई कुझु करिणो हूंदो आहे छा न, कोई चवंदो न ईअं ई कर, केरु भक्ति में एॾो घुसियल आहे, जेसि ताईं इहा पूजा न थींदी तेसि ताईं ईअं न थींदो। हालांकि थियण में त सिर्फ़ु भॻवान खे यादि करो सभु कुझु थी वेंदो आहे, लेकिन अगरि कोई भॻत हूंदो आहे, हाणे कोई ससु चवंदी न ईअं ई करो, नुंहुं न मञे, त ॿुधायो अटकी वेंदी न जीवन, हुननि जो जीवन उते अटकी वेंदो आहे। तॾहिं त माण्हुनि जे जीवन में अॼुकल्ह सुख शांती ख़ुशी न आहे, छो जी माउ पीउ सेखारींदा न आहिनि ॿारनि खे, पोइ शादी खां पोइ ॿार ॿुधंदा न आहिनि, पोइ कॾहिं कॾहिं हिक ॿिए जी बदुआ लॻी वेंदी आहे, माण्हू आत्मा परेशान थींदी आहे, दुखी थींदी आहे, त आख़िर त कुझु त निकिरंदो न मुंहं सां। हुन समय संबंध यादि न ईंदो आहे, जॾहिं आत्मा दुखजंदी आहे न त हुन ॿी आत्मा खे पोइ भोगणो पवंदो ई आहे। पोइ वेही पछताईंदा आहिनि, अरे मुंहिंजी ससु चवंदी हुई मां मञियो न। त हिन करे असांखे न
सोचे सम्झी करे हर कर्म करणो खपे, देखा देखी में न वञो। केरु छा बि थो करे, केरु ॾाढो अॻियां वधी वियो, लेकिन उहो कीअं वधियो, हुन कहिड़ो सुठो कमु कयईं या ग़लति कमु करे करे अॻियां वधियो। भई माउ पीउ त चईंदा पंहिंजे ॿारनि खे, ॾिस हुनजो पुटु केॾो अॻियां निकिरी वियो। हाणे हिन दुनिया में अॻियां निकिरणु मतिलबु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे न, काथे न काथे कुझु गड़बड़ी करणी ई पवंदी आहे। लेकिन असांखे इहो त न पतो आहे कि हुनजो पुटु अॻियां कीअं वधो, हुन कुझु गड़बड़ी कई न कई, असांजे साम्हूं त सभु सिधा आहिनि, लेकिन पुठियां छा थो थिए उहो थोरी पतो आहे। तंहिंजे करे देखा देखी में पंहिंजो घर असांखे बिगाड़णो न आहे, पंहिंजी समझ खे यूज़ करो। ऐं अगरि तव्हांजे घर में वॾा आहिनि त उन्हनि जी बि ॿुधी करे हलो, तॾहिं त उन्हनि जो बि आशीर्वाद मिलंदो, दुआयूं मिलंदियूं, है न। अगरि तव्हां नथा करे सघो त हुननि सां हथ जोड़े माफ़ी मांगो, भई असां ईअं न करे सघंदा, असांखे ईअं ई करिणो, भई असांखे छुटी ॾियो की असां ईअं करूं। न त अगरि ससु बि ज़िद ते अड़ल आहे, नुंहुं बि ज़िद ते अड़ल आहे, ॿार बि ज़िद ते अड़ल आहिनि, त ॾाढो ई मुश्किल छुटी सघंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे शुद्ध संकल्पन जी घेराव द्वारा सेफ्टी जो अनुभव करण ऐं कराइण वारा शक्तिशाली आत्मा। बाबा चवनि था शक्तिशाली आत्मा उहो हूंदी आहे जो सदा खुद खे न शुद्ध संकल्पन में पक्को रखे, जी हमेशा ही यादि रखो कि मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, सदा परमात्मा जी चित्र छाया में रहण वारी सेफ आत्मा। असां जेतिरो सुठो सोचंदासीं न, भई मूंखे कुझु न थींदो, मां बाबा जी छत्र छाया में आहियां, परमात्मा जी छत्र छाया में आहियां, मां सदा शांत रहण वारी आत्मा आहियां, सुखी आहियां, शक्तिशाली आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। जॾहिं असां इहे शुद्ध संकल्पन जो गहराव विझी छॾियो, मतलब पंहिंजे मन में जेतिरो असां इहे संकल्प कंदासीं न, ओतिरो आस पास हिनजी किरणियूं फैलदी रहंदियूं, त हुन सां असां सेफ रहंदासीं। अगरि असां सोचंदासीं मां सुखी आत्मा आहियां, मां दुख हरता सुख करता आत्मा, त कोई बि दुखी जो वातावरण असांखे दुखी न करे सघंदा। छोजी मां दुख हरता सुख करता आत्मा, मां सुखी आत्मा आहियां, त उहो दुख जा वाइब्रेशन बि समाप्त थी विया। त ईअं शुद्ध संकल्पन जे घेराव में खुद खे एतिरो बंधी छॾो कि कोई थोरो बि कमज़ोरी असां वटि अची न सघे। ॿियो ही जो कमज़ोर आत्मायूं आहिनि न, उहो बि खुद खे शक्तिशाली अनुभव करे। स्लोगन आहे सभिनि खां श्रेष्ठ भाग्य उन्हनि जो आहे जंहिंजे जेका डायरेक्ट भगवान द्वारा पालना पढ़ाई ऐं श्रेष्ठ जीवन जी श्रीमत मिलंदी आहे। भई ये संगम युग, हिन समय निराकार परमात्मा शिव बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, त जॾहिं असां परमात्मा जी डायरेक्ट छत्र छाया जे हेठां रहंदा आहियूं, डायरेक्ट हुनजो ज्ञान ॿुधंदा आहियूं, हुननि जी श्रीमत वठंदा आहियूं, जीवन में जीअण लाइ हाणे भॻवानु असांखे श्रेष्ठ मत ॾियण आयो। जेकी आत्मायूं परमात्मा जे कनेक्शन में अची करे हुनजी छत्र छाया पालना पढ़ाई जो अनुभव कंदियूं, उहे सभिनि खां श्रेष्ठ भाग्यशाली आत्मायूं। इन ई परमात्मा जी पालना सां ई असांजे जीवन में अॻियां जो जेको जीवन हूंदो, हुन में तन बि तंदुरुस्त रहंदो, मन बि सदा ख़ुशि रहंदो, असां वटि सर्व धन संपत्ति बि हूंदी। त अहिड़ो भाग्य वठण लाइ असांखे हाणे हिन जन्म में परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रही हुनजी डायरेक्ट पालना पढ़ाई ऐं श्रेष्ठ जीवन जे लाइ श्रीमत वठणी आहे, हुनखे पालन करे हलणो आहे। तॾहिं असांखे हर जन्म में अहिड़ो सुठो भाग्य मिलंदो। अच्छा, ओम शांति।
बाबा खे यादि करो